अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तों अॼु जो टॉपिक इंट्रस्टिंग आहे। हिन वीडियो में सिंध जूं 21 ख़ूबसूरत जायूं ॾिसंदासीं। ही लिस्ट कुदरती ख़ूबसूरती, तारीख़ी ख़ूबसूरती ऐं सहूलतनि खे ॾिसी ठाही वई आहे। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़, लेकिन उन खां अॻु चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हिन वीडियो में असां सिंध जी ख़ूबसूरती में 21 नंबर ते ख़ैरपुर जे फैज़ महल खे रखियो आहे। ही महल 1798 में तामीर थियो। हिन जे अंदरि जदीद क़िस्म जो फर्नीचर आहे ऐं हिकु आलीशान बाग़ बि अथसि। हिन महल खे सिंध जो ताज महल बि चवंदा आहिनि। भुट्टो फैमिली जी मज़ार गढ़ी खुदा बख़्श। हिन मज़ार खे सिंध जी ख़ूबसूरत जायुनि में शामिल करण जी वजह सिंध जे ख़ूबसूरत लीडर ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जी ख़ूबसूरत तारीख़ आहे। मज़ार बि तमामु ख़ूबसूरत आहे, ॾिसण में हिकु महल लॻंदी आहे। डेरावट डैम। सिंध जी ख़ूबसूरती में डेरावट डैम भी शामिल थिए थी। ही डैम ऊचाई में 141 फुट आहे ऐं 25,000 एकड़नि खे पाणी ॾेई थी सघे। हिन डैम जो इफ़्तिताह आसिफ़ अली ज़रदारी 2013 में कयो। ही डैम ज़िले ॼामशोरे में आहे। नई गाज डैम। 18 नंबर ते भी असां हिकु डैम खे रखियो आहे। ही डैम ज़िले दादू लाइ हिकु सुठो प्रोजेक्ट आहे। हिन जी तामीर हली रही आहे, अञा कमु मुकमल न थियो आहे, पर हिन डैम जे आसपास कुदरती ख़ूबसूरती ॾिसण वटां आहे, जंहिं सबबु हिन डैम खे बि असां सिंध जी ख़ूबसूरत जायुनि में शामिल कयो आहे। सनवेल लगून पार्क। ही हिकु वाटर पार्क आहे। पाकिस्तान जी बहितरीन वाटर पार्क आहे ऐं तमामु ख़ूबसूरत आहे। ज़िले ठटे में आहे सनवेल लगून ऐं घारो खां 6 किलोमीटर अॻियां आहे। कराची जे टूर में तव्हां ही पार्क घुमी सघो था गर्मियुनि जी मौसम में। ऐं यादि रखिजो छंछर जो ॾींहुं सिर्फ़ु फैमिली लाइ आहे। सखर शहर में दरिया जे ॿेट ते मौजूदु साद ॿेलो हिकु अलॻि ख़ूबसूरती ॾेखारे थो। साद ॿेले में हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जूं मंदिरूं आहिनि। कोट डीजी। सिंध जो ही ख़ूबसूरत तारीख़ी माॻ ख़ैरपुर में मौजूदु आहे। हिन लिस्ट में कोट डीजी 15 नंबर ते अचे थो। सिंध जी ख़ूबसूरत जायुनि में सखर वारी पुल बि अचे थी। ही पाकिस्तान जी ख़ूबसूरत ऐं बहितरीन पुल आहे। हिन पुल जो नालो लैंसडॉन ब्रिज आहे। ही पुल रोहड़ी ऐं सखर खे पाण में मिलाए थी। जमालो शीदी पहिरियों चकर हिन पुल तां रेल गाॾी गुज़ारी। मंछर ढंढ। एशिया जी वॾे में वॾी मिठे पाणी जी ढंढ आहे। ही ढंढ ज़िले दादू ऐं ज़िले ॼामशोरो में आहे। सेहवण खां 18 किलोमीटर परे आहे। कींझर ढंढ। ही ढंढ सिंध जी ख़ूबसूरत तरीन ढंढ आहे। सिंध जी लोक दास्तान नूरी ॼाम तमाची जो तालुक़ु बि हिन ढंढ सां आहे। कींझर पंहिंजी सूंहं ऐं ख़ूबसूरती करे हर साल सवें सियाह पाण ॾांहुं वठी अचे थी। राणीकोट। राणीकोट ज़िले ॼामशोर में आहे। हिन ख़ूबसूरत कोट खे दी ग्रेट वॉल ऑफ सिंध बि चवंदा आहिनि। शाहजहान मस्जिद। शाहजहान मस्जिद ज़िले ठठे में आहे। ही मस्जिद बि तमामु ख़ूबसूरत मस्जिद आहे। सिंध जी ख़ूबसूरत जायुनि में शामिल थिए थी। शाह अब्दुल लतीफ़ जी मज़ार बि सिंध जी ख़ूबसूरत जायुनि में शामिल थिए थी। हर साल हज़ारे माण्हू हिते अचनि था। हिन साल कुझु पाबंदियूं आहिनि वेबाई बीमारी सबबु। लाल शाहबाज़ कलंदर जी मज़ार बि सिंध जी ख़ूबसूरत जायुनि में शामिल थिए थी। ही मज़ार सेवण शहर में आहे। हिन मज़ार ते हर साल लखनि जी तादाद में माण्हू अचनि था।
खीरथर जा पहाड़। खीरथर एक खूबसूरत पहाड़ी सिलसिलो आहे जेको बलूचिस्तान ऐं सिंध जे बॉर्डर सां मिले थो। सिंध जी खूबसूरत जायुनि में खीरथर भी शामिल थिए थो। कारूंझर जबल। कारूंझर जबल ज़िले थरपारकर जे तालुके नंगर पारकर में आहे। कारूंझर कुदरती खूबसूरती सां मालामाल आहे, जंहिं सबब ही सिंध जी खूबसूरत जायुनि में 6 नंबर ते आहे। सिंध जो खूबसूरत तारीख़ी ऐं लोक दास्तान उमर मारवी जे करे उमरकोट सिंध जी खूबसूरत जायुनि में 5 नंबर ते अचे थो। पंहिंजी खूबसूरत तारीख़ ऐं अक़वाम मुतहिदा ॾांहुं आलमी तारीख़ी माग जो दर्जो मिलण सबबि मोहिन जो दड़ो हिन लिस्ट में नंबर 4 ते आहे। थर रेगिस्तान पाकिस्तान जो वॾे में वॾो रेगिस्तान आहे ऐं दुनिया जो वाहिद रेगिस्तान आहे जंहिंमें फसल थी सघनि था। सावण जा जॾहिं मींहं पवनि था थर बि कुदरती खूबसूरती सां मालामाल थी वञे थो। थर खे सिंध जी खूबसूरत जायुनि में शामिल न कजे, इहा थर जी तौहीन आहे। सिंध जी खूबसूरत जायुनि जी लिस्ट में थर 3 नंबर ते अचे थो। सिंध जी कोहमरी गोरख हिल स्टेशन। गोरख ज़िले दादू में आहे। हीउ इलाइक़ो न सिर्फ़ु खूबसूरत आहे पर सिंध जो सभ खां वधीक थधो इलाइक़ो आहे। सियारे जी मौसम में हिते बर्फ़ बि ॼमी वेंदी आहे। इहा ई वजह आहे हिन लिस्ट में गोरख 2 नंबर ते आहे। अचो त ॾिसूं था पहिरें ते केरु आहे। कराची सिंध जी खूबसूरत जायुनि में नंबर 1 ते अचे थी। हिन शहर में असांखे दुनिया जी हर सहूलियत मिली वेंदी आहे ऐं पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर पिणु आहे। कराची में घुमण फिरण लाइ ऑप्शन घणा मिलनि था। पार्कूं, शॉपिंग मॉल, बाज़ारूं, समुंड ऐं घणो कुझु। इहा ई वजह आहे कराची नंबर 1 आहे। उम्मीद है दोस्तों ही खूबसूरत जायूं ऐं वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। ही वीडियो तव्हां पंहिंजनि दोस्तनि सां व्हाट्सएप ते शेयर भी करे सघो था। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।